घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घारो शहर में पोरियत महबूब अली मल्लाह वलद सावण मल्लाह नदीम वलद अल्लाह बख्श मल्लाह वेठल पंप हाउस कॉलोनी घारो जेके घारो प्रेस क्लब पहुता प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायूं त असांखे घारो पुलिस जे एएसआई ज़ुल्फ़कार अली खन पुलिस नफ़री सां गॾु अची असांजे घर में पंप हाउस कॉलोनी घारो सुबुह सवेर रेड कयो चादर चौथी वार जो तक़दस पामाल कयो असांजी फैमिली खे हिरासा कयो ऐं तशदुद कयो पोइ असां ॿिन्ही खे गुमनाम जाइ ते वठी वञी सॼो ॾींहुं अखियूं ॿधी तशदुद कंदा रहिया हरू असांखे हिरासा कयो आहे ऐं तमामु घणो तशदुद कयो ऐं चयो त पैसा ॾियो पोइ छॾींदुसि बाद में असां पंहिंजे माइटनि सां राब्तो पिणु कयो जिन अची हिनखे पैसा ॾिना पोइ असांखे छॾे ॾिनई पर बाद में वरी धमकियूं ॾिनई त जेकॾहिं कंहिं सां ॻाल्हि कई त कूड़े केस में फासाए हाफ फ्राई कंदुसि असां मज़दूरी कंदड़ ग़रीब माण्हू आहियूं असां कॾहिं बि कंहिं सां नाइंसाफ़ी न आहे कई ज़ुल्फ़कार गण असांखे हर भरू पैसे जे चकर में तशदुद कयो आहे असां एसएसपी ठट्टो डीआईजी हैदराबाद आईजी सिंध खे अपील करियूं था त ख़ुदा रा असां ग़रीबनि जी हिन एएसआई मां जान छॾे वञे छो त हिन मां असांखे जान जो ख़तरो आहे असां ते को बि कूड़ो केस थियो या नुक़सान थियो उन जो ज़िम्मेवार ज़ुल्फ़कार गन हूंदो